वञी रहियो आहे। अलाह साईं बचाव हिननि खे। साईं कोच कल्टी थी पई आहे। अलाह साईं राम कंदो तव्हांखे बचण समेत। ही दोस्त आहिनि, ही फैमिलियूं आहिनि, ॿार आहिनि। अलाह अलाह राम कंदो। जी साईं जी, ही ॾिसो मोटरवे इंतज़ामिया ही लेडीज़ खे रेस्क्यू कयो अथनि। ही मनाज़िर तव्हांखे ॾसी रहिया आहियूं। ही अतड़ियूं जेके पाणी मां कढियूं अथनि ऐं तमामु ख़ौफ़नाक मनाज़िर आहिनि। सलाम आहे मोटरवे पुलिस खे जिन पंहिंजी रेस्क्यू अमल खे तेज़ कयो आहे। मोहतरम निसार मैसर साहब, SHO साईं। हलो हलो पोइते हलो, पोइते। ही कोच हिकु ॿी अची रही आहे ऐं चवनि था 10 माण्हू अंदरि अञा फाथल आहिनि कोच में अंदरि। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बुंडे ऐं कोलाचिन जे विच ते कोच कल्टी थी पई आहे असांजे अखियुनि जे आॾो। पर पाणी में स्पीड हुजण जे करे असीं होॾे नथा वञी सघूं। गाॾियुनि ते ई वञणु मुमकिन आहे। ही पंहिंजा माण्हू पंहिंजा ॿार बच्चा ऐं सामान पंहिंजा खयूं पिया अचनि। हिकिड़ो हमरा हुते साम्हूं ॿुॾी रहियो आहे जंहिंजी महिल मुंडी ज़ाहिर आहे साम्हूं। हिकिड़ो हमरा लुड़ंदो थो वञे साम्हूं। या अल्लाह रहम कर। मेड़ जे नौजवाननि खे दोस्तनि खे अपील आहे त जल्द खां जल्द कोलाची ऐं बुंडो जे विच ते पहुचनि। हिते रेस्क्यू जो अमल तेज़ कयो वञे। को ॿेड़ियूं घुरायूं वञनि माण्हुनि खे रेस्क्यू, छो जो पाणी आस्ते आस्ते चढ़ी रहियो आहे। हीअ असीं तव्हांखे ॾसे रहिया आहियूं। पाणी तमामु घणी छिक आहे। हीअ तो असांजो अदा काॾे पिया वञो तव्हां? कोच कल्टी थी पई? को कुछ बचा है माण्हुनि जो? माण्हू कुछ बचा को हेठां अची कोच ऊंधी किथों सही हीअ थी आहे न। उहा त ही हिकिड़ो दोस्त आहे चए थो जेको कोलाचिन जे भरिसां हिकिड़ी ॿी बि कोच कल्टी थी आहे। छा इहा ॻाल्हि सही आहे? पाण उहा ॾिसो था हिकिड़ी त कोच जे साम्हूं कल्टी थी आहे। अल्लाह अकबर। हिकु कोच ॿी बि कल्टी थी आहे। हिकिड़ो पाणी में हमरा साम्हूं ॿाहूं मथे करे रहिया त मूंखे मदद कयो, मूंखे कढो। पर केर बि होॾे वञण लाइ तयारु कोन्हे। केर बि तारूं न आहे। या अल्लाह तूं रहम कर। तमामु ख़ौफ़नाक सूरत हाल आहे मेड़ बाईपास ते बुंडो। ऐं जेका यूटर्न कोच आहे जेका आऊं पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां, उहा बि ईअं ई पहिरियों हीअ लेटियल हुई ऐं आस्ते आस्ते किरी वञी पोइ ते। अल्लाह सी रहम करे। हिकिड़ो माण्हू ॿुॾी आहे। हिनमहिल ताईं पंहिंजी ॿाहूं जेको आहे मथे करे पुकारे रहियो आहे त मुंहिंजी मदद कयो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाणी में तमामु घणो चढ़ आहे ऐं मेड़ केन शाह रोड मुकमल तौर बंदि थी थो। कोच मुसाफ़िर अदा छा थियो आहे? त ड्राइवर सां गाड़ी लही वई। पहिरीं चओ थो ॿार पटे हेठां बोले हिकु बची ॿीहर पेट्रोल न लॻे ॿीहर कल्टी। माना ड्राइवर जी ग़लती सां गाॾी जेका हेठि लही वई आहे। गाड़ी चोसूं पटी ते हल। पहिरीं में झटि पाण चोसूं पटी ते हल। हा त तभी हेठि पहुले। हेठि को खॾो त माना ॿीहर पेट्रोल न करे। माण्हुनि जो बचाए आहे? था मुंशी आहे गाॾी वारो। माण्हुनि जो बचाए? कहिड़ो मुंशी आहे? अच्छा, ही जेको ॿुॾी रहियो आहे इहो चवनि था कोच जो मुंशी आहे। जेको कंडक्टर हूंदो आहे, किरायो वठंदो आहे, उहो शीशा बनी निकिरियो। पर उहो वीचारो महिल ॿुॾी रहियो आहे, मदद लाइ पुकारे रहियो आहे। साम्हूं ॿाहूं असां हुनखे ॾिसूं था पिया त हिते का बि इंतज़ामिया नज़र। रेस्क्यू असांजो मोटरवे इंतज़ामिया खे शाबदा जिन खे लेडीज़ ऐं नंढनि ॿारनि खे कढी वई आहे। बाक़ी हिनमहिल ताईं ॿी का बि पुलिस वग़ैरह नज़र न पई अचे। सोडल सोलंगी असांखे नज़र आयो ऐं साईं असांजो शाह साहब SHO जेको गाॾी न वञण जे करे वापसि मोटी वियो आहे। ऐं हिनमहिल असीं हिकु मोबाइल बि ॾिसी रहिया आहियूं। हीअ हिकु ॿी कोच अची रही आहे हेॾो दादू वारे पासे खां अची रही आहे। हीअ हमरा वीचारो मदद लाइ पुकारे रहियो आहे, ॿुॾी वियो आहे। इन खे हिकिड़ो ॿियो कढण लाइ वियो आहे। अलाह कंदो हुनखे रेस्क्यू करे ईंदो। तमामु ख़ौफ़नाक मनाज़िर आहिनि। मेड़ बाईपास ते असीं मौजूदु आहियूं। बुंडो ऐं कोलाचिन जे विच ते खोसन जे ॻोठ खां ऐं हेॾो ॾहोटनि जे ॻोठ खां हितां इहे वेझा ॻोठ आहिनि। तमामु पाणी में घणो चाढ़ आहे। माण्हुनि खे अलाह बचायो आहे ऐं गाॾी ॿुॾी रही आहे। गाॾी ते बीहो हली। गाॾी ते बीहो हली। वञो जेतिरा थी सघो रेस्क्यू करे सघो माण्हुनि खे रेस्क्यू कयो आहे। तव्हां नौजवान दोस्त आहियो, वञो। पाणी नथा, माण्हू हुते फाथल आहिनि। 15-20 माण्हू अञा फाथल आहिनि। हे तव्हांखे ॾेखारींदा हलूं। इहे अधो ज़ख़्मी आहे, इन जी अमड़ ज़ख़्मी थी पई आहे।
हे भाईजान ज़ख़्मी थी पियो आहे, मुसाफ़िर नंढड़ा बच्चा वठी निकिता आहिनि, सामान हिननि जो लुड़ी वियो आहे। ही बेयारो मददगार आहिनि ऐं सिर्फ़ु मोटरवे इंतज़ामिया ई हुई जेका हिननि खे रेस्क्यू करे, जेका हुते गाॾी मौजूद हुई, मां हुननि खे इतला ॾिनो, उहे तकड़ा हुते पहुची विया। ही 2 माण्हू हेॾे ॿुॾल आहिनि ऐं हीउ अदो पंहिंजी फैमिली सां अची रहियो आहे हिते। अदा छा मनाज़र आहिनि, छा थियो अदा मुंहिंजा भाउ? हीउ अदो कोच में पंहिंजे बचड़नि सां वञी रहियो आहे, अलाह सी रहम कंदो अदा। सामान वग़ैरह तव्हांजो अदा खॾ में पए, अलाह बचायो तव्हांखे अदी, अलाह अलाह अदी तव्हांखे अलाह बचायो, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। सामान थी पवंदो मुंहिंजी माउ। ही माण्हू पंहिंजा बचड़ा वठी ऐं पंहिंजो सिर बचाए निकिता आहिनि। ऐं मौजूदु आहियां हिन महिल कोलाची ऐं बुंडो जे विच ते। हेॾे न वञ ता, हेॾे न वञ, ओ ट्रकारा हलो, हेॾे न वञ, हेॾे न वञ, हेॾे न वञ, खॾो अथई अॻियूं। हा न वञ हेॾे, हेॾे हेरो अञा वटि, वापसि वञ, वापसि। हाणे कीअं हेॾे तूं आयो निकिरी? ही माण्हू पंहिंजा बचड़ा वठी, ही माण्हू पंहिंजा बचड़ा वठी, मतलब ही पाणी ॾिसो तव्हां केॾो चाड़ आहे पाणी में, वापसि छोलियूं पियो थो वणे। ही माण्हू पंहिंजा बचड़ा वठी सिर बचाए निकिता आहिनि। ही ज़ख़्मी थी पिया आहिनि माण्हू, ही धक लॻा आहिनि माण्हुनि खे, शीशा भॼी पिया आहिनि गाॾी जा, काफ़ी माण्हुनि खे धक लॻा आहिनि। ही माण्हू पंहिंजा बचड़नि खे रेस्क्यू करे अची रहिया आहिनि ऐं लाइव मनाज़र तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। सिहत जी तकलीफ़ जी वजह सां अॻिते नथो वञी सघां कोच जे भरिसां, पर उनजे भरिसां ई तव्हांखे मनाज़र ॾेखारे रहियो आहियां। ही कोच जा मुसाफ़िरनि जेके अखियुनि जे आॾो असां खां लंघी विया, हिनमहिल वीचारा पंहिंजे बचड़नि खे बचाए निकिता आहिनि। अदा कुझु बचाए बचड़नि जो? जी जी सर, इंतज़ामिया हिकिड़ी असांजी मोटरवे जी, मोटरवे वारा हिकिड़ी गाॾी कढी आहे, वरी तव्हांखे खणंदा इंशाल्लाह। अलाह सी रहम कंदो, अलाह सी रहम कंदो। अदा इमरजेंसी सूरत हाल आहे इंशाल्लाह, न आहे न आहे इंशाल्लाह इंशाल्लाह। अलाह ते रखो तव्हां, हिमत कयो, हिमत कयो, अलाह सी रहम कंदो। बाबा घबरायो न, कुझु बि न आहे, कुझु बि न आहे मुंहिंजा बाबा, कुझु बि न आहे, घबराए न अम्मा, न रो न रो मुंहिंजी माउ, न रो, कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। हीअ असांजी मोटरवे जी इंतज़ामिया हिकु दफ़ो ॿीहर अची रही आहे, जेके माण्हुनि खे पहिरियों रेस्क्यू कयो। अचो सर, अचो अचो, मूंखे खणो, हिकिड़ो मूंखे खणो बाबा, माण्हू बीठा आहिनि। हा, ऐं मोटरवे गाॾी ते चढ़ियो आहियां। हीअ असांजो साहब आहे जंहिंखे असां इतलाह कयोसीं ऐं माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ अॻिते वञी रहिया आहियूं। अलाह सी रहम कंदो। ही तव्हांखे लाइव मनाज़र ॾेखारे रहियो आहियां, कोलाची ऐं मेहर जे विच ते। ट्रकारनि खे चओ परे कनि, लाइव मनाज़र तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। मोटरवे बैग जो खेरा माण्हू बचनि, परते वञ, परते परते वञ। हल 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 साहब, हल हल हल, घणी घणी जाइ, हलिया हलो, हलिया हलो, हलिया हलो। माण्हुनि खे रेस्क्यू कयो अथनि, हलंदा हलो सर, हलंदा हलो। पानी जो तमामु घणो तेज़ स्पीड आहे ऐं शाबस आहे मोटरवे इंतज़ामिया खे। साहब असांजो मौजूदु आहे जेको माण्हुनि खे रेस्क्यू पियो थो करे। लाइव मनाज़र तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। मोटरवे ते गाॾी ते वेठा आहियूं असां, ॻोठ कोलाची। हे ॾिसो मुंहिंजे गोॾे जहिड़ो पाणी आहे, ही परियूं गाॾी अची रहियूं आहिनि। साईं असांजो साहब बीठो आहे, साईं आरिफ साहब माण्हुनि खे रेस्क्यू करे रहियो आहे। तमामु भाऊ जी वॾी महिरबानी, जंहिं इतलाह ते तकड़ी कार्रवाई करे माण्हुनि खे रेस्क्यू कयो आहे। कुझु माण्हू पंहिंजे पंधु पाण बि निकिता आहिनि। हलिया न हलिया न, अॻिते घणो माण्हू हिन में आहिनि न, चवंदा ॿ टे हलो त आसे आसे घणी चाहे अथव सर, थोरो रिणंदा हलो, हलंदा हलो, हलंदा हलो। कोच साम्हूं पलटी थी आहे, माण्हू निकिरी आहे, माण्हू निकिरी आहे, माण्हू निकिरी आहे। अञा 3-4 माण्हू बीठा अथव। हलो हलो हलो, लाइव मनाज़र तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। हलो नी, घणो आहे पाणी रहियो, साम्हूं गाॾियुनि जी ट्रैफिक आहे, जंहिंजे करे असां रेस्क्यू करण में जेको आहे तकलीफ़ बि अची रही आहे। हिन महिल मौजूदु आहियूं
कोलाची ऐं बुंडे जे विच ते कोच कल्टी थी आहे हिकु ऐं ॿी परियों टेड़ी थी वई आहे कोच हलो हलो सिधा हलो साईं सिधा हलो ओरते ओरते विच ते रखो साईं विच ते रखो ही विच आहे ओरते रखो मां हेॾे ओरते तव्हां रखो ओरते ओरते रखो हिते हलिया हलो ही विच आहे तव्हांजो हिते ई रखिया हलिया हलो ये जेको माण्हू अचे थो हिन विच ते हलो बसि परते न वञो परते न ओरते ओरते अचो ओरते ही कोच आहे जेका तव्हांखे लाइव ॾेखारे रहियो आहियां हुनखे झलियो गाॾी खे हुनखे हो बीह हिते बीह अरे बीह हिते बीह पाणी उछलाईंदो वापसि हलो वापसि अचो 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 कोच मां माण्हू रेस्क्यू थी विया आहिनि कीअं खणंदा पाणी सामान हा हा साईं न लाजो माण्हुनि खे चओ ही बोट जे पाणी में आउं मौजूदु आहियां हिन महिल मुंहिंजो अधु हिसो जेको पाणी बुॾल आहे ही साईं आरिफ साहिबु रेस्क्यू थो करे पियो माण्हुनि खे हे सोडल सोलंगी हाणे बंदि कयो साईं आरिफ साहिबु मौजूदु आहे जेको रेस्क्यू के हैं और साईं निसार मैसर साहब गाड़ी में कोई मौजूद नहीं है मारे के छद तू हिन महिल माण्हू बचा अड़े बा माण्हू बचन मारो थी पवंदो मुंहिंजा सोना हा पोइ तो ई कढिया पर या तो शाबस आहे मतिलबु सामान खे छॾे तक़रीबन 670 माण्हू हिन महिल लाइव ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे बोर्ड जे पाणी में बि लाइव मनाज़र ॾेखारे रहियो आहियां ही बोर्ड जो पाणी आहे असीं मौजूदु आहियूं कोलाची ऐं मेहर जे विच ते बुंडो ऐं कोलाची विच ते मेहर बाईपास आहे साईं ही महेसर साहिबु असांजो बीठो आहे गाई मैसर जो रेस्क्यू पियो थो करे हे साजिद असांजो महेसर ई हैदराबाद खां ही कोच कल्टी थी पई आहे जलपाणी कोच आहे झूलेलाल ही मौजूदु आहियूं असीं ही बोट जो पाणी आहे केॾो पाणी में वाकिरो तेज़ आहे तमामु अलाह साईं रहम करे साईं माण्हू हाणे को बि कोन्हे अंदरि अदा हाणे निकिरंदा अचो सामान खे छॾ नज़र तव्हांखे साईं मां न हली सघंदुमि ईअं थी वियोसि अंदरि हिन महिल असीं मोटरवे गाॾी में मौजूदु आहियूं ऐं लाइव मनाज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं तमामु घणो पाणी आहे जेको कोलाची ऐं जेको आहे बुंडे जे विच ते आहे हीउ ॾिसो पाणी केॾो तेज़ी सां वधी रहियो आहे ही कोच कल्टी थी जेका तव्हांखे लाइव मनाज़र अॻुणो ॾसिया कोच कल्टी थी चुकी आहे अलाह साईं रहम करे इहा हिन महिल मोटरवे इंतज़ामिया सां गॾु आहियां जेके माण्हुनि खे रेस्क्यू करे रहिया आहिनि असांजो सोडल सोलंगी साहिबु पुलिस जो नुमाइंदो उहो मौजूदु आहे साईं तव्हां रिवर्स हलो जा फेरायो गाॾी खे तमामु घणो पाणी आहे ओॾो हुन हमरा खे बचायो अथनि साम्हूं जेको हमरा ॿुॾी वियो कोच जो कंडक्टर पिया ॿुधाइनि उहो हुनखे बचायो अथनि हिकु ॿी कोच बि साम्हूं जेका एज़ा रोड ते झोल हयो अथई उहा किरी न आहे हुन ते झोल लॻो आहे तमामु बोट जो पाणी घणो आहे मोटर इंतज़ामिया हुननि खे अपील थी करे जल्दी हेॾे अचो गाॾियुनि में चढ़ो साईं मोहतरम निसार साहिब खे अपील आहे त जल्द खां जल्द माण्हुनि खे ॿाहिरि कढे ऐं मतिलबु पाणी में बीहण जो वक़्तु न आहे सामान खे छॾियो माण्हुनि खे रेस्क्यू कयो आहे माण्हू सभु निकिरी आया आहिनि तक़रीबन ऐं अचो त गाॾी में वापसि हलूं ऐं ॿियनि दोस्तनि खे रेस्क्यू कयूं ही साम्हूं तव्हांखे लाइव मनाज़र ॾेखारियो सोडल सोलंगी लही रहियो आहे गाॾी मां जंहिं माण्हुनि खे रेस्क्यू कयो शीशा भञी काफ़ी माण्हू ज़ख़्मी बि थिया आहिनि पुलिस वारा बि ज़ख़्मी थिया आहिनि ही साईं असांजो मौजूदु आहे जिन माण्हुनि खे रेस्क्यू कयो आहे हेॾो मोटरवे वारा होॾो पुलिस वारा तमामु ख़ौफ़नाक मनाज़र आहिनि तमामु घणो पाणी आहे जेके दोस्त चवंदा मेहर खे कुझु न थींदो ही पाणी ॾिसी दिलि यकीनन घबराइजी वई आहे अदा पोयों वे हेॾो पोयों जल्दी अचो साईं ही माण्हुनि खे अपील आहे ट्रांसपोर्टरनि खे गाॾियूं आस्ते हलाइनि ही तमामु हिते अधु कोच ॿुॾी चुकी आहे ऐं
पुलिस अदा हेॾो न वञो, हेॾो न वञो। साईं असांजो मयसर साहब रेस्क्यू इंतज़ामनि में लॻो पियो आहे। निसार अहमद मयसर साहब ऐं सोडल सोलंकी ऐं मोहम्मद आरिफ साहब अलाह ख़ैर कंदो, सामान जो ख़ैर आहे। वियो 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 पहुते हलो साईं, पहुते वियो सर, अचो हेॾो अचो 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 हेॾो अचो हेॾो। निसार साहब खे आॾो विहारो अचो अचो सर, अचो अचो। ही साईं निसार अहमद मयसर साहब आहे, असांजे गाई मेसर जो ऑफिसर आहे मोटर इंतजामिया में। साईं सोडल सोलंकी साहब अचो सर, वियो वियो अचो अचो, पोइ तव्हां पोयों वियो, तव्हां पोयों वियो। ही लाइव तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं मनाज़िर, तमामु ख़ौफ़नाक सूरत हाल आहे। मतिलबु माण्हुनि खे रेस्क्यू कयो आहे सोडल सोलंकी साहब पुलिस जी तरफ़ां। मां चवां पियो तूं गाॾी फेरायो सर, तव्हां ॾसींदा हलो, पोयों पटो ॾसींदा हलो, पटो परते फेराए तो परते विच ते हलो, बसि विच ते। परते घणो आहे रोड सर, परते घणो आहे मुंहिंजो, परते घणो आहे रोड। इतों फिरी सघेव थी गाॾी? साईं आरिफ साहब गाॾी फिरी सघेव थी इतों? हाँ सर